अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद तव्हां ख़ुशि हूंदा। अॼु पंहिंजो ब्लॉग न्यू था स्टार्ट। तव्हां पहिरियां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे वठो त अॼु जो कोई मज़ेदार वीडियो कंदा आहियूं स्टार्ट। अॼु जो पंहिंजो भलारो ॾींहुं जुमे जो पाण हली रहिया आहियूं जुमे नमाज़ ते। तव्हांखे ॾेखारींदो आहियां त हीअ असांजे ॻोठ जी मस्जिद आहे, जिते हाणे माना तक़रीरूं वग़ैरह हलनि थियूं पियूं। पाण नमाज़ पढ़ी पोइ पाण वरी ॿियो इलाइक़ो अॻिते स्टार्ट कंदासीं। ही पाण पोइ नमाज़ वग़ैरह पढ़ी वज़ू वग़ैरह कंदा आहियूं, पोइ वरी अव्हां सां गॾु रहंदासीं। त नमाज़ पढ़ण खां पहिरियां तव्हां बि नमाज़ पढ़ियो। हीअ असांजे गांव जी मस्जिद आहे, हीअ असांजे ॻोठ जी मस्जिद आहे। त नमाज़ पढ़ी पोइ मिलंदासीं अव्हां सां गॾु। हाणे असां नमाज़ पढ़ी पंहिंजे घर वञी रहिया आहियूं, त वरी जेको अॻिते विलाग हूंदो आहे पाण हलंदासीं मुंहिंजे मुताबिक़। वेलकम टू बैक। हाणे असां तव्हांखे ॾेखारींदासीं हिकिड़ी शइ। तव्हांखे शइ जो इंतज़ारु त हूंदो, पर हिकिड़े खे असां सर्विस कयो आहे, हिकिड़े खे कपिड़ो हणियो आहे, हिकिड़ो ईअं बीहारे छॾियो आहे। तव्हांखे ॾेखारण खां पहिरियां पाण गिनती कंदासीं 1 2 3 गो। हाणे असां वञी रहिया आहियूं पंहिंजी कम सां शहर। थोरो कमु हो, अटो खणणो हो, ॿियो बि थोरो कमु हो। असां वञी रहिया आहियूं त होॾे त मां चयो पंहिंजे व्यूअरनि सां बि शेयर कयां, पंहिंजे दोस्तनि सां बि शेयर कयां। अॼु जो पंहिंजो मां सोचां थो त शायदि अॼु पंहिंजो व्लॉग न बणी सघे। अञा माना पाण माना थोरो व्लॉग बणियो, अञा 1.5 मिंट खां जो बणियो आहे। तंहिंजे करे ये बास है ताली आए। ये है हमारा राजा कली भाई। वेलकम टू ब्लॉग। ये आ रहा है, ये सारे जो है ना लौंडे बाज खड़े हैं यहाँ पे। इसने तो अच्छा शॉट मार दिया। ही है सही जायद हसन, ही है डाडो रांझन, ही है मुझो मलोयर प्यारो, ही हन के चाहते हैं असां बस ठोस। ही खास फरमाइश हन जी हुई तो वीडियो बनाई वने ट्रैक्टर ना मां ना चवंदुमि मां जो व्यूअर आहे। हा ना साईं, ॾिसो साईं, ॾिसो ॾिसो माशाल्लाह बॉडी अथसि। हेॾे ही साईं शरफुद्दीन खान, ही ॾिसी सघो था शरफुद्दीन खान खे। त ही छो वरी कटियूं छा? हाँ चवनि चओ न यार, चवनि था त तव्हांजे करे कमु ख़राबु थी वेंदो आहे। अॼु जी ईअं समझ असांजी वीडियो 2 मिनट थी गई। ये जो है क्रिकेट खत्म हो गई है, ये चले जा रहे हैं, बाय बाय।